अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। पंजाब के रुझान वारे इलाइक़े में पंजाब पुलिस ऑपरेशन किया है। ॾोहारियुनि सां फायरिंग की ॾेवट दौरान एक अहलकार शहीद थी वियो। ॾोहारियुनि सां मुक़ाबले में शहीद थी वियल पुलिस अहलकार मोहम्मद कासिम उमराणी जो मड़ अस्पताल मुंतकिल किया वियो है। पंजाब के रुझान वारे इलाइक़े में पंजाब पुलिस जो ऑपरेशन ॾोहारियुनि सां फायरिंग की ॾेवट दौरान एक अहलकार शहीद थी वियो है। ॾोहारियुनि सां मुक़ाबले में शहीद थी वियल पुलिस अहलकार मोहम्मद कासिम उमराणी जो मड़ अस्पताल मुंतकिल किया वियो है। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर का आगाह करे रहिया आहियूं। पंजाब के रुझान वारे इलाइक़े में पंजाब पुलिस जो ऑपरेशन जारी है। ॾोहारियुनि सां फायरिंग की ॾेवट दौरान एक अहलकार शहीद थी वियो है। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर अहमद अली सियाल खान जी। अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। आज बिल्कुल कचबोर लॻ जो पंजाब रुझान के इलाके में जो पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ रुझान के इलाके पंजाब पुलिस जो कच्चे वाले इलाके में चक उमराड़ी में पुलिस ऑपरेशन किया वियो आहे। जो पुलिस ॾोहारियुनि के ठिकाननि ते पुलिस चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। ॾोहारियुनि की फायरिंग में जो है एक एहलकार शहीद थी वियो है। पुलिस ॾोहारियुनि के मुक़ाबले में मोहम्मद कासिम उमराणी शहीद थी वियो है। शहीद थी वियल जो मड़ जो है तालका इस्पताल रुझान जो मुंतकिल किया है। जॾहिं त ॾोहारियुनि ऐं पुलिस में जो है हिन टाइम ते फायरिंग हलंदड़ है। ऑपरेशन ठीक है अहमद अली सियाल, वॾी महिरबानी अवां जी अपडेट।